न्यूज़ में खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। मलीर का खबर शामिल कयूं पिया। मुश्ताक गपोल जे रिपोर्ट मुताबिक मलीर जे इलाइक़े दरसानो शिनो जे हाजी इसाक जोखियो ॻोठ में मामूली ॻाल्हि तां हैदरी ऐं जोखिया बिरादरीअ में थियल झेड़े दौरान फायरिंग में जोखिया बिरादरीअ जे 3 नौजवाननि समेत 4 ॼणा क़तल थी विया। जॾहिं त क़तल थियल जोखिया बिरादरीअ जे 3 ॼणनि बादशाह जोखियो, जब्बार जोखियो ऐं अनवर जोखियो जे क़तल जो केस मेमण ॻोठ थाने ते हैदरी बिरादरी जे माण्हुनि मथां दाख़िल करायो वियो हो। पर एक हफ़्तो गुज़रण बावजूद मेमण ॻोठ पुलिस पारां कातिल गिरफ़्तार न करण खिलाफ़ मक़तूलनि जे वारसनि जोखिया बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ प्रेस क्लब अॻियां मीर नवाज़ जोखियो, अनीस जोखियो, पीपी अॻवान इमदाद जोखियो, समाजी अॻवान याकूब खासकेली, फरीद अहमद बलोच, अरशद जोखियो, साजिद गुलाम जोखियो, अब्दुल मालिक जोखियो जी अॻवानीअ में हज़ारे माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। अॻवाननि एहतजाज कंदे मुतालबो कयो त क़त्ल में मुलविस अहम कातिलनि खे गिरफ़्तार करे असांजे नौजवाननि खे बेगुनाह खून सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में जोखिया बिरादरी ऐं ॿियूं बिरादरियूं कातिलनि जी गिरफ़्तारीअ ताईं एहतजाजी तहरीक हलाईंदियूं।